पंहिंजे आर्टिस्ट दोस्तनि खे चवंदुसि हीउ केक खाइण जो मुक़ाबिलो आहे इन लाइ हीउ मोबाइल जो गिफ्ट आहे जेको असांखे चेयरमैन टाउन कमेटी मोहम्मद आरिफ कोराई साहब जे तरफ़ों गिफ्ट थियो आहे। हीउ गिफ्ट असां उन जे नाहे कंदासीं जेको हीउ केक वधीक खाईंदो। सजाद अमन कलवर, आमिर सुमरो ऐं अली रज़ा अब्बासी खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। अली रज़ा अब्बासी के गुजारिश कंदुसि त हू स्टेज ते अचे। टेबल विझे रखेगा। अदा हाणे केक खाइणो ईअं आहे, तव्हां हेॾो अचो था, हितां बीहो, तूं हेॾे आ, अदा तूं हितां थी बीह। साईं केक खाइणो ईअं आहे त हथ पोइना हथ न आहे हिनखे लाहिणो, वात सां खाइणो आहे। जेको दोस्त केक वधीक खाईंदो, टाइम आहे हिन जो 2 मिंट। 2 मिंटनि में जेको केक वधीक खाईंदो, हीउ मोबाइल असांखे मार्केट कमेटी जे चेयरमैन मोहम्मद आरिफ कोराई साहब जे तरफ़ों गिफ्ट थियल आहे। हीउ मोबाइल उन दोस्त जे नाले कंदासीं। मां 3 ॻणींदुसि, मुक़ाबिलो शुरू थींदो। अदा हथ जो इस्तेमालु न कंदो, हा ढोलक बि हलंदी रहंदी। 1 2 3 तालियों दोस्तों। लाइन में बियो, लाइन में अदा टिश्यू पेपर जो, टिश्यू पेपर जो दोस्तन के टिश्यू पेपर जो। अदा मां गुजारिश कंदुसि मोहम्मद आरिफ कोराई साहब के स्टेज ते अचनि ऐं उहो फैसलो भाउ कंदो साम्हूं केक पिया अथसि त कंहिं वधीक खाधो आहे, हीउ मोबाइल उनखे गिफ्ट थींदो। अदा कहिड़े दोस्त अदा वधीक खाधो आहे? परियों दोस्त साईं जो नालो सजाद अली कलवर साहब। हीउ मुक़ाबिलो खटियो आहे। प्रेस सेक्रेटरी घोटकी सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन। हीउ मोबाइल पंहिंजे हथ सां अदा फोटो वठियो।